मम्मी तो अवां जे लिखण जी दीवानी आहे। अवां खे छा पिया कयो? पुट मां शाह जे सूरमियुनि बाबति मूमल ते मकालो पियो लिखां। काफ़ी मवाद मिली त वियो आहे, बाक़ी साईं, मूमल जे बारे में असांखे एतिरी त ख़बर आहे त हूअ हिकु राजपूत सरदार राजा नंद जी धीउ हुई ऐं 9 भेनरूं हुयूं पाण में। वाह वाह नौजवान, मूंखे ॾाढी ख़ुशी थी त तव्हांखे सिंध जे अवाइली किसे जी ॼाण आहे। ऐं राजा नंद 15वीं सदीअ जे अवाइली में मीरपुर मातेल जो हाकिम हुयो। जी हा, ऐं हुन जे 9 धीउनि मां मूमल तमामु घणी सुहिणी हूंदी हुई ऐं सूमल वरी तमामु घणी अकुल वारी हूंदी हुई। साईं, असांखे मूमल राणे जो किस्सो कुझु वधीक ॿुधायो त जीअं असांजी मालूमात में कुझु इज़ाफ़ो थिए। हा पुट, चवनि था त मूमल जो पीउ राजा नंद हिकु भेरे सिंधु दरिया ते शिकार जे लाइ वियो ऐं हुन हिकु खंज़ीर ॾिठो जेको पाणी मां टपंदो पियो वियो। हू जितां बि टपे पियो उहो पाणी उतां सुकंदो पियो वञे ऐं राजा नंद इहा ॻाल्हि ॾिसी ॾाढो तजसुस में पइजी वियो ऐं हुन खंज़ीर जो शिकार करे हुन जो हर हिकु उज़वो पाणी में विधो। तूं ॾिसणु पियो चाहे त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे पाणी सुकंदो पियो वञे। ॾंद पाणी में विधो त पाणी उतां पंहिंजी जाइ छॾे वियो, सुकी वियो। पोइ हुन उहो ॾंद करामत वारो पाण सां गॾु खयो ऐं पाणी मां जॾहिं लंघणु लॻो त पाणी सुकंदो वियो ऐं हू उतां लंघी वियो। पोइ राजा नंद पंहिंजो समूरो खज़ानो दरिया जे पेट में खॾ खणी ऐं उन में पूरे छॾियो ऐं इहा ख़बर हुन कंहिंखे बि न ॾिनी। इहा ॻाल्हि पंहिंजे राज़ में रखी। पर हिकु जादूगर इन इसरार खे मालूम करे वरितो ऐं पोइ उन जादूगर राजा नंद जे दरवाज़े ते अची फ़क़ीराणो वेस करे अची सदा हयईं ऐं मूमल फ़क़ीर जी सदा ॿुधी उन ते रहम खाई उहो ॾंद हुनखे ॾेई छॾियईं ऐं फ़क़ीर छा कयो जो उहो लिकियलु खज़ानो उतां कढी ॾूरांए मुल्क वञी देरो ॼमायईं। ऐं राजा नंद जॾहिं वापसि आयो त अची हुन ॾंद ॻोल्हियो जंहिं दॿीअ में हुन रखियो, पर हुनखे उहो ॾंद न मिली सघियो। पुछा करण खां पोइ मालूम थियुसि त उहो ॾंद मूमल हिकु रमते फ़क़ीर खे ॾेई छॾियो आहे। राजा नंद बाहि थी वियो, झुल करे वियो मूमल खे मारणु ऐं सूमल इहा रोइदाद ॾिसी पंहिंजे पीउ राजा नंद खे चयो त मूमल खे तव्हां न मारियो, इहो खज़ानो तव्हां मूंखां लहणो। साईं, मूं ॿुधो आहे त सूमल खे जादू बि ईंदो हुयो। हा पुट, ऐं हुन इहो वीचार कयो त अहिड़ो को मंत्र मंडिजे जो वयल खज़ानो वापसि अची वञे। पोइ हुन बानियूं साण करे ऐं पंहिंजूं सभु भेनरियूं साण करे माथेले मां निकिरी जैसलमेर जे भरिसां लुडाणे में वञी मंज़िल कयईं ऐं थोरनि ॾींहंनि में काक महल तयारु कयईं जंहिंखे तिलस्मी रंग महल बि चवंदा आहिनि। महल जी चौधारी हुन हिकिड़ो बाग़ रखायो ऐं बाग़ में वणनि जी चौधारी हिकिड़ो इंगण विंगण रस्तो बि रखायो जंहिंमां हिकु बार जेको बि हुन में घिड़ियो उहो गुम थी वेंदो। मालात जे ॿंभे वटि हुन हिकु शीशे जो तलाउ ठारायो। हुन जूं तिलस्मी छोलियूं अहिड़ियूं त हुयूं जो माण्हू जो हियां ॾकी वेंदो ऐं महिलात जे चइनी कुंडुनि ते गजगोड़ कंदड़ शींहं बि रखाए। महलात जे दीवान खाने में हुन 7 खटोला रखाया जेके संवारियल ऐं सिंगारियल हुया। उन्हनि मां 6 खटोला कचे सुट सां वाणियल हुया ऐं उन्हनि 6 खटोलनि जे हेठां ऊना खूह हुया। बाक़ी हिकिड़ो खटोलो जंहिंजे हेठां न फ़िरेब हुयो न दोखो हुयो, उहो ईअं ई हुयो। महलात ठहण खां पोइ हुन सॼे शहर में पड़ो घुमायो त जेको बि माण्हू बाग़ लंघी
ऐं तलाउ टपी ऐं शींहं जे चंबे मां निकिरी अचे सचे खटोले ते वेहंदो, उनखे मूमल जो हथु नसीबु थींदो। ऐं मूमल जे हुस्न जी हाक ऐं होको सॼे मुल्क में बाहि वांगुरु पखिड़िजी वई ऐं केतिरा ई बादशाह, केतिरा ई आशिक किथां किथां कही अची काकमहल पहुचंदा हुया। ऐं जेको बि आशिक ईंदो हुयो पहिरीं भेर ते ॾोको हणंदो हुयो ऐं मूमल पंहिंजी सम्झायल नातिर खे उन जे आदर भाउ जे लाइ मोकिलींदी हुई, जेका पाण अॻियां अॻियां हलंदी हुई ऐं महिमान पोयां। नातिर हलंदे हलंदे अहिड़ी त गोई हणंदी हुई जो गुम थी वेंदी हुई। पोइ महिमान तिलस्मी पाणी ऐं शींहं जी गजगोड़ ॿुधी हू हिरासां थी वेंदो ऐं मूमल जा मारी उनखां सभु हीरा जवाहर फुरे उनखे ॿाहिरि फिटी करे ईंदा हुआ। कई मीर, कई बादशाह ईअं मूमल वटि खज़ानो लुटाईंदा रहिया, पर जेकॾहिं न को बची अची खटोले वटि वेंदो त उहो खटोले में वेहण सां ई हेठि खूह में हलियो वेंदो। इहो सॼो मूमल जे अखियुनि जो कमाल हो, जेका दरी मां वेही आशिकनि खे दीदार कराईंदी हुई ऐं पई वढींदी हुई। इन सिचुएशन ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो आहे त हा, मूमल खे मजाज़ जा अखियुनि में अलमास, मूमल खे मजाज़ जा अखियुनि में अलमास, न का आम न ख़ास, जेके विया से वढिया। साईं, हिते मूंखे बि लतीफ़ सरकार जो हिकिड़ो बैत यादि अचे थो। साईं जन फरमाइनि था त मूमल खे मजाज़ जा अखियुनि में अंबूर, हणी हाकमनि खे पट निहारे पूर, घोट पहिरीं घूर, जे वया से वढिया। उन वक़्तु उमरकोट जो बादशाह हमीर सुमरो हुयो, जंहिंखे 3 वज़ीर बि हुया। उन्हनि मां हिकिड़ो राणो मेंद्रो हुयो, जेको हमीर जो सालो बि हुयो। चारई शेल शिकार कंदे हिकु स्वामी सां मिलिया, जंहिं हुननि खे मूमल जे बारे में सॼो हवालु ॾिनो। उते हुननि इहो फ़ैसिलो कयो त हाणे मूमल सां मिलण खां बग़ैर वापसि न आयो वञे। साईं, हिते मूंखे शाह साहब जो हिकिड़ो बैत यादि पियो अचे त हलो हलो काक तड़े जिथे नींहं उछल, न का झल न पल, सबको पसे पिरीअ खे। वाह 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 नौजवान। ऐं हा, जॾहिं हू हुते सभु पहुता त ॿियनि जूं वायूं त बताल थी वई, बाक़ी बचो राणो मेंद्रो। राणे मेंद्रे खे जॾहिं नातिर गोई हई त हुनखे चोटीअ मां झले वरितो। हुनखे झले ॿिया सभु पेचरा पार करे अचे तिलस्मी तलाउ वटि पहुतो। ख़ौफ़नाक छोलियूं ॾिसी पहिरीं त हू घबराइजी वियो, पर पोइ दिलि झले हुन खीसे मां सोपारी कढी जॾहिं तलाउ में फिटी कई, उहा सोपारी तरण जे बदिरां तिरकंदी वई। हू सम्झी वियो त हीउ जादू आहे या को ट्रिक्साट आहे। मूमल इहो सभु कुझु पंहिंजनि अखियुनि सां दरीअ मां ॾिठो पिए ऐं राणे जी इन होशियारी ऐं अकुलमंदी खे आफ़रीन चई ॿी बानी मोकिली ऐं उहा हुनखे दीवान खाने में वठी आई ऐं बानीअ हुनखे चयो त साईं, तव्हां हिते आराम कयो जेसि ताईं मां मूमल खे इतला कयां। राणो इहे 7 खटोला ॾिसी हिकु जहिड़ा हैरान थी वियो, परेशान थी वियो। हुन पंहिंजी कमान सां, जेका हुन जे हथ में हुई, उन जी नोक सां 7 खटोलनि खे चेक कंदो वियो। जॾहिं 6 खटोलनि खे चेक कयईं ऐं उन जे हेठां खूह ॾिठईं त 7 खटोले ते हू बालम बणिजी वेही रहियो ऐं इहो सभु कुझु बानीअ लिकी लिकी ॾिठो पिए ऐं सॼो सरबस्तो हवालु वञी हुन मूमल सां कयो। मूमल हुनखे माड़ी ते घुरायो ऐं राणो जॾहिं उते पहुतो त 9 ॼणियूं ॾिठईं त कतार में बीठियूं आहिनि ऐं हर हिकु पंहिंजे हुस्न में हूर आहे। राणो इहो ॾिसी परेशान थी वियो त हिन में मूमल कहिड़ी आहे। राणो इन ई फिक्र में हुयो त हिकिड़ो भौरो मूमल जे मथां भिरण लॻो ऐं राणो सम्झी वियो त पक इहा ई मूमल आहे। राणे जी सुञाणप खां पोइ शादमाना थिया ऐं राणे मूमल सां लाऊं न थियो। साईं, मुंहिंजी मालूमात मुताबिक़
राणो जॾहिं पंहिंजनि दोस्तनि खां मोकिलाइण वियो त हमीर चयसि त मूंखे मूमल जो मुंहुं ॾेखार। हा, पोइ हू इहो मेहार को वेस करे राणे सां गॾु अंदरि हलियो वियो। पर मूमल माम मालूम करे वई ऐं हमीर खे चयईं त मूंखे मेंह त ॾोही ॾे। पोइ हू वीचारो अची फाथो ऐं ॾाढो शकी थियो। इन जुठ जे करे राणे ते ॾमिरजी पियो ऐं पोइ राणे खे हुन चयो त असां वापसि था वञूं, तूं बि असां सां गॾु हल। राणो अंदरां मूमल खां मोकिलाए हुननि सां गॾु हलियो वियो ऐं जॾहिं हू हुते पहुता त हमीर राणे खे क़ैद करे छॾियो। उन खां पोइ कुझु वक़्त खां पोइ हुन खे इन शर्त ते आज़ादु कयईं त तूं मूमल सां कॾहिं बि न मिलंदे। साईं, राणे खे मूमल खां सवाइ कीअं आराम ईंदो? हिकु त नई शादी थियल, ॿियो त एॾी हसीनो जमील औरत सां। हा, पोइ राणो अक्सर हिकु भले उठ ते चढ़ी मूमल सां मिलण जे लाइ काक वेंदो हुयो। जॾहिं इहा ख़बर हमीर खे पई त हमीर ॿीहर राणे खे तरंग में विझी छॾियो। इहा ख़बर जॾहिं मूमल खे पई त हूअ बेहाल थी पई। ला 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 वो क्षमा बारी दे शब पिरह बाखूं कढियूं मोट मराठी मेंधरा राणा कारण रब तुहिंजी तात तलब कांग उडायम काक जा हो आ मियां। सूमल मूमल जो इहो हाल ॾिसी राणे जो वेस ठके साणसि गॾु सुम्हंदी हुई। ऐं साईं कुझु ॾींहंनि खां पोइ हमीर राणे खे आज़ादु करे छॾियो। हा, हमीर खे पंहिंजी घरवारी चयो त तूं राणे खे आज़ादु कर, छो त राणो हमीर जी घरवारी जो भाउ हुयो ऐं हमीर जो सालो हुयो। राणो जीअं ई आज़ादु थियो त मूमल सां मिलण जे लाइ काकमहल पहुतो। हुन अची इहो ॾिठो त को गैर मर्द मूमल सां बख विझी सुतो पियो आहे। हालांकि को गैर मर्द न हो, पर हुनजी भेण सूमल हुई ऐं राणे खे गैरत आई। पहिरीं त हुन तलवार कढी त हिक ई ज़रब सां ॿिन्ही खे पूरो करे छॾियो, पर पोइ सोचई ऐं हू पंहिंजी निशानी तौरु लकुण उते छॾे ऐं हलियो वियो। उन खां पोइ मूमल राणे जे लाइ मांदी थी पई ऐं इंतज़ार ऐं ओसीड़े में रातियुनि जूं रातियूं राणे जी राह तकींदी रही। नखट सब नई विया हिक मयो ॿियो मेंढरो
I stood waiting. Stars appeared and then disappeared. All night, I was on the watch out for Mandro and his camel. Tears flowed down my cheeks, and the sun rays appeared. वटे सोरींदे बलहा वियो तेल बरी मोट मुसाफिर सुपरी चांगे ते चढ़ी राणे लाए रड़ी वेई विहामी रातड़ी Turning up of the wick consumed all oil in the lamp. Come back, my love. Riding your camel, night passed away, crying for Ranu. काके कढ़ी वणविया लूठो लुडाणो तो पुजाणा सुपरी आतणो झाणो मुयन सी माणो मुनासिब न मेंधिरा अला ओ मुंजाराना Cock has burnt, trees are scorched. I am affair, leaving his walking stick. He slipped. His doubting my fidelity kills me. I will not survive. Come soon, my beloved.
see the condition of quilts and pillows. Seeing the bed that has touch of your body, my heart bleeds. On the one hand, parents are unkind. On other, my beloved has not turned up. मूं घरि अची जेथिए मेंधिरो मेहमान आणे झोकियां आग में ये रे विझा जान ताणे तनूरन में भेरे हणा भाण पेकन सुधो पाण घर तड़ घोर्या पिरता अला ओ मुंजा राणा If Mendro comes to be my guest, I will filling my ego and self-consciousness in fire, all my pride and self-importance in oven. I will sacrifice myself along with my parents and all my belongings. मियां मेंधिरा मोट बख्श करे बुछायो तू घड़िन जो घोट आ मूवर तू है किड़ो O Mendro, relent, come back. Forgive all my faults. You are concerned of my brides, but you alone are my spouse. उन खां पोइ मूमल राणी जो मुसलसल इंतज़ारु करण खां पोइ वणजार को वेस करे उमरकोट अची पहुती ऐं राणी जी महलात जे आॾो अची पंहिंजो देरो ॼमाए। कुझु ॾींहंनि जी ॾेठ वेठ खां पोइ ॿई ॼणा जॾहिं चौपड़ रांदि खेॾी रहिया हुआ त खेॾंदे खेॾंदे मूमल जी बांह तां कपिड़ो लही वियो ऐं मूमल जी बांह ते जेके तिर हुया उहे राणे सुञाता। पोइ मूमल पंहिंजो पाण खे ज़ाहिर कयो ऐं राणे खे चयईं त मां तुंहिंजे लाइ ई वणजार को वेस करे तोखे परचाइण लाइ हिते पहुती आहियां, पर राणो राज़ी न थियो ऐं पोइ मूमल मजबूर थी पंहिंजो पाण खे काठियुनि जे आड़ा में उछलायो। इहा ख़बर जॾहिं राणे खे पई त राणे जी दिलि भरिजी आई। हू बि उन मतल मच में काहे जा
असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।